बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम इन स्पेशल ट्रांसमिशन माह रमज़ान जी अज़मत रमज़ान में अव्हां खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। ऐं ही उहा महफ़िल जंहिंमें ज़िक्र अल्लाह त आहे ई आहे, महबूब जी सना आहे ई आहे, पर अख़लाक़ ज़िंदगी ते बि यकीनन ॻाल्हायो वेंदो आहे। ऐं असां जॾहिं अल्लाह जा अहकाम ॾिसूं था, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी ॾिसूं था, त यकीनन उन्हनि जी ज़िंदगी अख़लाक़ ज़िंदगी जी तरफ़ असांखे वठी वञे थी। सो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियूं, असां चाहींदा आहियूं त असांजी ज़िंदगी ख़ूबसूरत हुजे, त इंसानु उन अख़लाक़ी तालीम खे ॾाढो सम्झण जी कोशिशि कंदो आहे। उनखां पोइ ई हू पंहिंजो मिसाली किरदारु बणाए सघंदो आहे। कल्ह जो जेको प्रोग्राम हुयो, कल्ह जे ॾींहं ते ॾाढो सुहिणो प्रोग्राम, सुठो प्रोग्राम अव्हां ताईं कामयाबीअ सां पहुतो। ऐं उहा शख़्सियत, उहो किरदारु जंहिं ते जेको मौज़ू रहियो, असां इंसान ज़ात जी उहा औकात नाहे त असां उन्हनि जी ज़िंदगी ते, उन्हनि जे मिसाली किरदार ते, उन्हनि जे फ़ैसिलनि ते ॻाल्हाए सघूं। पर पोइ बि कोशिशि हुई, आलम दीन असां वटि मौजूदु रहिया, आलम साहब मौजूदु रहिया, त उन्हनि पंहिंजी गुफ़्तगू में ॾाढी सुहिणे अंदाज़ में ज़िक्र कयो ऐं सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं उहा गुफ़्तगू पहुती। नाज़रीन, हीउ जेको अशरो हली रहियो आहे, जहन्नम जी बाहि खां निजात जो अशरो, छोटकारे जो अशरो, हीअ जेका असां आम ॾींहंनि में किचन में बीहंदा आहियूं, आम ॾींहंनि में जॾहिं असां कमुकार करे रहिया हूंदा आहियूं, उहा गर्मी, उहा तपश जॾहिं बर्दाश्त कंदा आहियूं, वरी किचन में वञी स्पेशली औरतूं जॾहिं पाण कमु कंदा आहियूं, त उहा जेका दुनिया जी बाहि आहे, उन बि पनाह घुरी आहे उन बाहि खां जेका जहन्नम जी बाहि आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात सां एॾी मुहबत कंदो आहे, पंहिंजे ॿाननि सां एॾी मुहबत कंदो आहे, एॾो प्यारु कंदो आहे, जो उन्हनि खे हिकिड़ो पूरो जो पूरो माह रमज़ान जो अशरो ॾिए थो। उनमें 10 ॾींहं या 9 ॾींहं मुंतख़िब हूंदा आहिनि, जंहिंमें अव्हीं इबादत कंदा आहियो ऐं अव्हीं छोटकारो घुरंदा आहियो जहन्नम जी बाहि खां। अलाह साईं अव्हां जूं ऐं असां जूं टुटल फुटल इबादतूं क़बूल फ़रमाए। ही माह रमज़ान जो महीनो, जंहिंखे मूं स्टार्टिंग में चयो, जॾहिं ट्रांसमिशन जो पहिरियों रोज़ो, पहिरियों ॾींहुं, पहिरीं इहा ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव पहुचे पई, त उन में मूं इहा ॻाल्हि कई हुई, इहो ज़िक्र कयो हो त हीअ ट्रांसमिशन ॾाढी जल्दी गुज़री वेंदी आहे, ख़बर कोन पवंदी आहे त माह रमज़ान जो महीनो कीअं एॾो जल्दी गुज़री वियो। सभु ॾींहं सुठा हूंदा आहिनि, सभु महीना सुठा हूंदा आहिनि, के महीना अलाह जे महबूब जा मुंतख़िब हूंदा आहिनि, त हिकु महीनो वरी रब जे लाइ बि हूंदो आहे। ऐं हीउ माह रमज़ान जो उहो महीनो आहे जेको अलाह जो महीनो आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿाननि खे पंहिंजो महिमान बणाईंदो आहे। असां जॾहिं आम ॾींहंनि में घर में हिकिड़ी रुटीन सां हली रहिया हूंदा आहियूं, ऐं कॾहिं का दावत हूंदी आहे, को फंक्शन हूंदो आहे, को इवेंट हूंदो आहे, त उनजो इंतज़ाम केॾो सुठे तरीक़े सां कयो वेंदो आहे। घर जा वॾा वेहंदा आहिनि, सभु फ़ैसिला थींदा आहिनि, उनखां पोइ का दावत जॾहिं रखी वेंदी आहे, त उन में केतिरो सुठो एहतमाम पाण कंदा आहियूं। घर जे हर कॉर्नर खे पिया साफ़ु कंदा आहियूं, सजाईंदा आहियूं, ठीकु रखंदा आहियूं, सुठो रखंदा आहियूं, घर खे ख़ुशबूदार रखंदा आहियूं। उहा महक हुअणु खपे जॾहिं उहो महिमान अचे, असांजे दस्तरख़्वान ते अचे, त असांजो घर बि महकी रहियो हुजे, बहकी रहियो हुजे, ऐं असांजो दस्तरख़्वान बि सजायल हुजे, ऐं असांजो समाओ बि ॾाढो सुहिणो लॻे। ऐं हीउ उहो महीनो जेको अलाह जो महीनो आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदनि खे महिमान बणाए थो, त सोचो उन रब जी उहा तयारी केॾी न ख़ूबसूरत हूंदी। उहो रब पंहिंजे ॿाननि खे केतिरो दिलि सां यानी भलीकार चई रहियो हूंदो। ऐं बसि हिकिड़ी शइ जी कमी हूंदी आहे असां इंसाननि में, त असां उहो गुमान न कंदा आहियूं, पंहिंजे दिलि में उहो न सोचंदा आहियूं त अल्लाह तबारक व तआला असां सां केतिरी भलाई करे सघे थो। यकीनन हू रब रहमान आहे, ऐं हुन रब जी उन रहमानी, उन रब जी उन तारीफ़ में कुल क़ुरान आहे। ऐं उहो क़ुरान पंहिंजे महबूब खे उन जी तालीम ॾिनी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन क़ुरान जी तालीम ॾिनऊं, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ बयां थियल आहे। ऐं इंसान, पोइ तूं कहिड़ी कहिड़ी नेमतुनि खे ठुकराईंदे, असां कहिड़ी कहिड़ी नेमतुनि खे ठुकराए सघूं था। हर क़दम ते का न का नेमत आहे, ज़िंदगी जी हर मोड़ ते का न का नेमत आहे, बसि असां जूं अखियूं शायदि उन नेमत खे ॾिसी कोन सघंदियूं आहिनि।
असांजो ज़हन शायदि उन तमामु नेमतुनि खे सम्झी कोन सघंदो आहे, पर यकीनन अलाह जो रहमतूं इंसान सां गॾु हूंदियूं आहिनि। हू रहमान आहे, हू रहीम आहे, हू करीम आहे, हू गफ़ूर आहे, हू सत्तार आहे। ऐं वरी जॾहिं उनजा इसम मुबारक पढ़जनि था त हिकिड़ो नालो अचे थो अल कहार। ऐं रब पाक फरमाए थो त मुंहिंजी रहमानी उन कहारी ते बरतर आहे, आला आहे, त हू रब असांखे छो मुआफ़ न कंदो। यकीनन उहो परवरदिगार असांखे मुआफ़ करण ते क़ादिर आहे, पर बशर्त त इंसानु उहा मुआफ़ी वठे। ऐं हिकिड़ो पूरो अशरो मग़फ़िरत जो अशरो थिए थो, जंहिंमें इस्तग़फ़ार जी तलक़ीन कई वई आहे, जंहिंमें सभ खां घणी इस्तग़फ़ार कई वेंदी आहे। ऐं उनखां पोइ ई असांखे ही जहन्नम खां निजात जो छोटकारे जो ही पूरो अशरो मिले थो। अव्हांजी सभिनीनि जी कोशिशि हूंदी त असां सुहिणे अंदाज़ में तिलावत क़ुरान करीम करियूं, सुहिणे अंदाज़ में असां निमाज़ूं पढ़ूं, ऐं उहे रब जा ॻणियल चूंडियल बंदा जेके हिन वक़्तु एतकाफ़ में मौजूदु आहिनि, असांजा तमामु भाइर, असांजूं तमामु भेनरूं जेके एतकाफ़ में मौजूदु आहिनि, अव्हां सभु रब पाक जा चूंडियल माना आहियो, जंहिंखे अलाह तबारक व ताला पंहिंजी इबादत जे लाइ ख़ासि चूंडियो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान माह रमज़ान जी उहा ट्रांसमिशन जेका महरान टेलीविज़न तव्हां ताईं पहुचाई वञे थी, उन में भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट शो, नेल्सन पैंट आलम अयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो 25% अव्हांखे वधीक कवरेज ॾींदो आहे, एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पैंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग कंदा आहियो ऐं पंहिंजे घर खे अवी ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। अच्छा, ही जेका ॻाल्हि आहे ॾाढी सुठी आहे त तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में ईंदा आहियो ऐं तव्हां हिकिड़ो सुठो मशवरो वठंदा आहियो त पंहिंजे घर खे असां कीअं ख़ूबसूरत बणायूं। जॾहिं कलर घर जो कयो वेंदो आहे त यकीनन पाण सभु चाहींदा आहियूं त असांजो घरु ॾाढो सुठो हुजे ऐं ट्रेंड जे हिसाब सां पोइ वरी हर को पंहिंजे रूम खे ख़ूबसूरत बणाए रहियो हूंदो आहे, त उनमें नेल्सन पैंट तव्हांजो सुठो साथ ॾींदो आहे। उनखां अलावा नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप, रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे, थधि जो असली अहसासु सिर्फ़ु क्विज़ शरबत सां गॾु, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ऐं क्विज़ शरबत ॿिनि कलर्स में हूंदो आहे, हिकिड़ो ग्रीन कलर ऐं हिकिड़ो रेड कलर, ॻाढ़ो ऐं साओ कलर हूंदो आहे, ऐं ॿिन्हिनि जो टेस्ट ॾाढो सुठो हूंदो आहे। जॾहिं सहरी जो दस्तरख़्वान असां सजाईंदा आहियूं ऐं स्पेशली जॾहिं इफ़्तार जो दस्तरख़्वान पाण सजाईंदा आहियूं त उन में जॾहिं मुख़्तलिफ़ ताम हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि, त हिकिड़ो जग साम्हूं खां ज़रूरु उते पियल हूंदो आहे क्विज़ शरबत जो। ऐं पाण जॾहिं रोज़ो खोलींदा आहियूं त सभ खां घणी शिदत जेका हूंदी आहे न, उन जी हूंदी आहे। सो खजूर खाइण खां पोइ पाणी पीअणु ऐं थोरो जॾहिं मिठो पीअणु चाहींदा आहियूं त क्विज़ जो हिकिड़ो ऑप्शन मौजूदु हूंदो आहे। अॼु जॾहिं सहरी जी ॻाल्हि हले थी ऐं इफ़्तारी जी ॻाल्हि हले थी, त सहरी जो अहतमाम ऐं सहरी खां वठी वरी इफ़्तारी ताईं जेको वक़्तु गुज़रंदो आहे, उन में घर जो माहौल ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, उन में समाओ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। अवी सभु माह रमज़ान जे हिन महीने खे ॾाढो सुहिणे अंदाज़ में गुज़ारींदा हूंदव, ॾाढो सुहिणे अंदाज़ में अवी इबादतूं बि कंदा हूंदव, घर खे ॾाढो सुठो बि अवी रखंदा हूंदव। ऐं माह रमज़ान जो महीनो हूंदो आहे जेको तरबियत जो हिकिड़ो महीनो हूंदो आहे, त उन में जॾहिं असां रोज़े में न हूंदा आहियूं, रोज़े वारी जेका हालत हूंदी आहे, त हमेशह हिन मंच ते इहा ॻाल्हि थी आहे ऐं बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे, बिल्कुलु क्लियर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त माह सियाम में जॾहिं रोज़े वारी कैफ़ियत में हूंदा आहियूं त असां चाहींदा आहियूं त थोरो ॻाल्हायूं पर सुठो ॻाल्हायूं, हरूभरू बेवजह कंहिंसां को बहस न करियूं, हरूभरू कंहिंजी दिलि आज़ारी न करियूं। ऐं जेकॾहिं को बि मामिलो तइ कयो वेंदो आहे नंढे मामले खां वठी वॾे मामले ताईं, त उन में छो त उहो वरी कॉन्सेप्ट जेको इस्लाम जो आहे, मीज़ान जो, ऐं जेको इस्लाम जो असांखे कॉन्सेप्ट नज़र ईंदो आहे बराबरी वारो, उहो ज़हन में ईंदो आहे, त पोइ इंसानु चाहींदो आहे त जेको बि मामिलो असां तइ करे रहिया आहियूं उन में इंसान जो ख़ुलूस शामिलु हुजे, उन में इंसान जी सचाई ज़रूरु हुजे, ऐं उन में जेको बि पोइ उन ख़ुलूस सां उन सचाई सां जेको बि मामिलो तइ कयो वेंदो आहे, त उन में रब जी बरकत ज़रूरु हूंदी आहे। इहो तव्हांजो ऐं असांजो ईमान आहे त नियतुनि ते दारोमदारु आहे।
यकीनन जॾहिं अव्हां जी नियत में खोट हूंदो आहे त पोइ रिज़ल्ट उन तरह कोन मिलंदो आहे। पर जेकॾहिं नियतुनि ते ई दारो मदार आहे ऐं असांजी नियत ई सुठी आहे, असां उहो दिलि में गुमान कयो ऐं वरी असां जॾहिं पंहिंजी उन नियत जे हिसाब सां पंहिंजे अमल खे ख़ूबसूरत करणु चाहींदा आहियूं त पोइ यकीनन रब जो उन में करम हूंदो आहे, उन में रब जी हिकिड़ी शिफ़ा हूंदी आहे ऐं यकीनन अलाह पाक जो जॾहिं करम हुजे, रब पाक जी शिफ़ा हुजे, उनजी रहमत हुजे त पोइ हर मुआमिलो ज़रूरु सुठो थींदो आहे। पर माह रमज़ान असांखे इहो बि सम्झाईंदो आहे, माह सियाम असांखे इहो बि सम्झाईंदो आहे त हिकिड़ो महीनो सिर्फ़ु तालीम जो मुक़ररु थियलु न आहे ऐं हिकिड़ो महीनो सिर्फ़ु अख़लाक जो मुक़ररु थियलु न आहे। हिकिड़े महीने में सिर्फ़ु पंहिंजा मामलात सुठा नथा करे सघो, पर इहो हिकिड़ो महीनो 11 महीननि ते यकीनन उनजो असरु हूंदो आहे। का शइ जीअं हिकु शइ कंहिं तमामु शयुनि ते भारी हूंदी आहे न, माह रमज़ान जो ही हिकु महीनो, माह सियाम जो महीनो तमामु महीननि ते पंहिंजो उहो असरु छॾींदो आहे। त पोइ यकीनन अॻियां बि कोशिशि हूंदी आहे त हर मुआमिले खे सुहिणे अंदाज़ में वठी हलूं। अच्छा, हिकिड़ी शइ जेका मां सम्झी सघी आहियां उहा इहा आहे त इंसानु जॾहिं दिलि जे ख़ुलूस सां ऐं सचाई सां को बि कमु कंदो आहे, नंढे खां नंढो कमु, वॾे खां वॾो कमु, नंढे खां नंढो फ़ैसिलो या वॾे खां वॾो फ़ैसिलो, त पोइ उन में पछताव कोन हूंदो आहे, उनमें इंसान जो को रिग्रेट कोन हूंदो आहे। ऐं इहो ॻाल्हि मां नथी चवां, दुनिया जा काउंसलर्स, वॾा वॾा काउंसलर्स जेके जिन खे दुनिया ॿुधंदी आहे, उहे चवंदा आहिनि त जेको रिग्रेट हूंदो आहे न, जेको पछताव हूंदो आहे, उहो इंसान जी आख़िरी घड़ी ताईं उन सां गॾु हलंदो आहे, आख़िरी लम्हे ताईं उनजो पछताव गॾु हलंदो आहे। त पछताव ज़िंदगी में न हुजे, उनजे लाइ बहितरु इहो आहे त वरी बि असांजो नियतुनि ते ई दारो मदार आहे। अमलनि ते जीअं दारो मदार हूंदो आहे त उन में नियत जो हिकिड़ो फैक्टर ज़रूरु ईंदो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि त जॾहिं इंसान जी नियत साफ़ हूंदी आहे त पोइ वाक़ई में को पछताव कोन हूंदो आहे, छो त अंदरि में हिकिड़ी सेटिस्फैक्शन हूंदी आहे त ठीकु आहे, जेको बि कमु थियो उन में असांजो जेको इरादो हुयो उहो त ठीकु हुयो, असां त ठीकु चाहियो पिए, पर जेकॾहिं अॻियां मामिलो ख़राबु थियो आहे त अलाह साईं जो हुन में को सबक़ु हूंदो, छो त बेसबबु का बि शइ कोन हूंदी आहे हिन धरती ते। ऐं नेचर खे थोरो जेकॾहिं ॾिसो, नेचर ते नज़र पवंदी आहे त तमामु शयूं असांखे विदाउट रीज़न न नज़र ईंदो आहिनि, उनजे हर हिकु शइ में को न को रीज़न रब ज़रूरु रखियो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वधीक गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखंदासीं। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन मां वसाण कराईंदमि, ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम खे वधाइण जी मुंहिंजी भरपूर कोशिशि हूंदी। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां पई। अज़मत रमज़ान में नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पेंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि जो नेल्सन पेंट खे ख़बर आहे त तव्हांजो घरु तव्हांजे लाइ सभ खां ख़ासि आहे ऐं अहमियत रखे थो। नाज़रीन, उन खां अलावा क्विज़ जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान खे अव्हां ताईं पहुचाइण में। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप, हर महिमान जे इस्तक़बाल में, हर पार्टी जी रौनक में क्विज़ जी अरबत लाज़मी आहे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अहीं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी इहा स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं उन खां अलावा साथ क्विज़ जो बि मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप, क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे, सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो। ऐं यकीनन ॾाढी ख़ूबसूरत इहा दुआ आहे त ए परवरदिगार तूं मुंहुं न मटिजां, ऐं जेकॾहिं लोक मटिजी थो वञे, माण्हू मटिजी था वञनि त ख़ैरु आहे, बसि तुंहिंजो साथ हुजे। ऐं यकीनन रब पाक जो जॾहिं साथ मौजूदु हूंदो आहे त इंसानु मुतमइन हूंदो आहे ऐं हर मुआमिले में हू परफेक्ट पंहिंजो जेको रिज़ल्ट आहे उहो ॾियण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहे, पंहिंजो इनपुट सुठो विझण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहे। यकीनन जॾहिं इनपुट सुठो हूंदो आहे त पोइ आउटपुट असांखे सुठो मिलंदो आहे, हुनजो जवाबु असांखे ॾाढो सुठो मिलंदो आहे। नाज़रीन, ही माह रमज़ान जो आख़िरी अशरो जहन्नम जी बाहि खां
निजात जो ही अशरो आहे। अल्लाह तबारक व ताला वहाँ जूं असां जूं टुटल फुटल इबादतूं क़बूल फ़रमाए। असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। महिमान मूंखे जॉइन करे चुका आहिनि सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब। पाण माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। ॾाढो सुठो संदन आवाज़ आहे। असांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह। अच्छा, शुरूआत कीअं था करियो? हमद सां जे करे शुरूआत थिए त ॾाढो सुठो रहंदो। नबीना सल्ले अला मुहम्मदिन खुदी का सिरो नहा खुदी है तेगे फिशाला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ये दौर अपने बराहीम की तलाश में है। ये दौर अपने बराहीम की तलाश में है। सनम कदा है जहाँ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अगरचे बुत है जमात की आस्तीनों में, अगरचे बुत है जमात की आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हुसैन पाक से पूछा के कुछ बचा भी है। हुसैन पाक से पूछा के कुछ बचा भी है, तो से कटा के कहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह।
हमद सां प्रोग्राम खे अॻियां वधायो आहे ऐं ॾाढो सुरूर पिणु छाइजी वियो आहे हिन प्रोग्राम में। ऐं हीअ जेका लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अव्हां ताईं नाज़रीन पहुचाई वेंदी आहे। आलम दीन जॾहिं मौजूदु हूंदा आहिनि, नात ख़्वाह मौजूदु हूंदा आहिनि, कारी मौजूदु हूंदा आहिनि, त यकीनन उन्हनि जी मौजूदगी में ट्रांसमिशन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में, ॾाढे सुठे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदी आहे। ऐं यकीनन पूरी टीम जो साथ मौजूदु हूंदो आहे। मुर्तज़ा मजबूर साहिबु जॾहिं आउं ईंदी आहियां त हर शइ खे ॾिसी रहिया हूंदा आहिनि, नंढी खां नंढी शइ। यकीनन जॾहिं ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचंदी आहे त स्क्रीन ते हिकु होस्ट नज़र ज़रूरु ईंदी आहे, पर उनजे पोयां हिकिड़ी पूरी एंटायर टीम हूंदी आहे, उनजी महिनत हूंदी आहे। उनजी महिनत सां ई अव्हां ताईं ट्रांसमिशन सुठे अंदाज़ में पहुची सघंदी आहे। चयो वेंदो आहे न त ग्रुप में जॾहिं कमु कयो वेंदो आहे त उहो कमु ॾाढो सुठो थींदो आहे। इंडिविजुअल पर्सन पंहिंजे हद ताईं यकीनन कोशिशि त हर को कंदो आहे त असीं पंहिंजो कमु सुठो करे सघूं, पर टीम खां बग़ैर कमु सुठो कोन हूंदो आहे। ऐं जॾहिं अव्हां जो लीडर हर शइ खे ॾाढे सुठे अंदाज़ में ॾिसी रहियो हुजे त पोइ उहो कमु यकीनन सुठो ई थींदो आहे। अच्छा, कल्ह जे प्रोग्राम में ऐं पोयां गुज़िरियल असांजा जेके बि प्रोग्राम अव्हां ताईं पहुता, ट्रांसमिशन्स जेतिरियूं अव्हां ताईं पहुतियूं, मुख़्तलिफ़ टॉपिक्स जेके बि डिस्कस थिया, ॾाढा सुठा टॉपिक्स ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं उहे टॉपिक्स पहुता। ॾाढी सुठी इस्लामिक इंफॉर्मेशन अव्हां ताईं पहुती और नॉलेज अव्हां ताईं पहुती। सब्र जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त सब्र असांखे जॾहिं असां उन कंडीशन में हूंदा आहियूं त असांखे पिणु आज़माए रही हूंदी आहे शायदि उहा कंडीशन, या अलाह तबारक व ताला वाक़ई में थोरो आज़माईंदो आहे ज़रूरु इंसान खे कंहिं न कंहिं कंडीशन में हाणे। ऐं सब्र उहा शइ आहे जेकॾहिं इंसान में अची थो वञे त पोइ को बि ॾुखियो मामिलो हुजे उहो तमामु घणो ॾुखियो न हूंदो आहे। का बि ॾुखी कंडीशन हुजे उहा तमामु घणी ॾुखी न लॻंदी आहे, छो त इंसानु सब्र करे वठंदो आहे ऐं सब्र खां पोइ जेको उनजो फल मिलंदो आहे उहो यकीनन सुठो मिलंदो आहे। अलामा साहिबु कल्ह हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी कई त जेकॾहिं असां हिकिड़ो वणु ॾिसूं था ऐं उनजो फल ॾिसूं था त सोचियो वञे त उन वण सख़्ती बर्दाश्त कई आहे, गर्मी बर्दाश्त कई आहे, उहे धूणा बर्दाश्त कया आहिनि, उहे पथर बर्दाश्त कया आहिनि, उनखां पोइ उहो जेको फल तयारु थी मिले थो त उहो ॾाढो सुठो मिले थो। सूरह रहमान में अलाह तबारक व ताला बयानु करे थो त रब पाक इहा ज़मीन सिधी विछाई आहे ऐं उन में वण ॿूटा ऐं मेवा ऐं इंसान ज़ात जे लाइ आहिनि, पहाड़ नदियूं जबल इंसान ज़ात जे लाइ आहिनि, ऐं हर शइ अलाह तबारक व ताला खे सजदा रेज़ आहे, हर शइ रब खे सजदो करे थी। ऐं जॾहिं उहे मेवा असां ताईं पहुचनि था त उहे कवर्स में, उहे सभु शयूं कवर्स में असां ताईं पहुचनि थियूं। रब पाक हर शइ खे बारीकी सां ठाहियो आहे ऐं ॾाढो मुहबत सां ठाहियो आहे इंसान ज़ात जे लाइ। ऐं वरी रब पाक उन मीज़ान खे क़ाइमु कयो आहे, अदल खे क़ाइमु कयो आहे त इंसान तूं माप तौर में का बि कमी न कर, पूरो पूरो तौरु ऐं उनखां पोइ इंसाफ़ सां हल, इंसाफ़ सां फ़ैसिला कर। जॾहिं क़ुर तमामु शयूं सुहिणे अंदाज़ में बयानु करे थो ऐं बारीकी सां हर शइ ते क़ुर पाक जो दर्स असां ताईं मौजूदु आहे ऐं उहो क़ुर पाक जेको अलाह तबारक व ताला पंहिंजे महबूब ते उहो किताबु नाज़िल कयो ऐं उनजो इल्मु बि रब पाक पंहिंजे गैब मां पंहिंजे महबूब खे सम्झायो ऐं उहो इल्मु उनजे सीने में ॾिनो। ऐं पोइ असां ताईं जॾहिं उहो क़ुर ऐं उहा तालीम पहुचे थी त असां इंसान ज़ात जो यकीनन हिकिड़ो महवर ज़िंदगी जो हुजणु खपे त असां पंहिंजे हर मामले खे उन अदल सां ॾिसूं, इंसाफ़ सां ॾिसूं। मां पहिरीं बि सेगमेंट में इहा ॻाल्हि कई त अमलनि जो दारो मदार नियतुनि ते हूंदो आहे। जॾहिं इंसान जी नियत सही हूंदी आहे, ठीकु हूंदी आहे त पोइ हर मामिलो सुठो हूंदो आहे, पर जेकॾहिं उन नियत सुठी खां पोइ बि मामिलो बिगड़े थो त ठीकु आहे, असांजे अंदरि में उहो रिग्रेट न हूंदो आहे, असांजे अंदरि में उहो पछताव बाक़ी न रहंदो आहे, छो त इंसानु सेटिस्फाई हूंदो आहे त मूं जेको बि फ़ैसिलो कयो, जंहिं बि मामले खे मूं ॾिठो, मूं अमल जेको कयो आहे उनमें मुंहिंजी नियत बिल्कुलु ठीकु हुई, बिल्कुलु साफ़ हुई। अच्छा जनाब, असां जॾहिं घर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं पंहिंजे उन घर खे ख़ूबसूरत बणाइण जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में हर पर्सन जो, वरी बि चवंदसि त हिकिड़ो अलॻि सां इंडिविजुअल रोल ज़रूरु ईंदो आहे। घर जो जेको सरबराह हूंदो आहे उन ते घर जूं तमामु ज़िमेदारियूं त यकीनन हूंदियूं आहिनि, पर घर में हर पर्सन जेको मौजूदु हूंदो आहे, घर जो हर भाती जेको मौजूदु हूंदो आहे, उनजे मथां बि कुझु ज़िमेदारियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हनि ज़िमेदारियुनि मां जेकॾहिं पहिरीं ज़िमेदारी ॾिठी वञे त इंसान
खे पंहिंजो ख़्यालु करिणो हूंदो आहे। अव्हां पंहिंजी सिहत बि ठीकु रखो ऐं उन खां पोइ अव्हां पंहिंजे हर कम खे ऐं हर मुआमले खे जॾहिं ॾिसो था त उन में बि संजीदगी हुजे ऐं उन में बि पुरखुलूस अव्हां जी नीयत हुजे, तॾहिं ही सभु मामला ठीकु हलंदा आहिनि। मूंखे ईअं लॻंदो आहे, मां इन ॻाल्हि खे एतिरो सम्झी सघी आहियां त जेको इंसानु पंहिंजी ज़िमेदारी खणंदो आहे, जेको इंसानु पंहिंजी ज़िंदगी खे सुठे नमूने सुहिणे अंदाज़ में हलाइण जी कोशिशि कंदो आहे, सभु मामलनि खे सुठो रखण जी कोशिशि कंदो आहे, ठीकु रखण जी कोशिशि कंदो आहे, त उहो इंसानु बि इज़त जे क़ाबिल हूंदो आहे, इज़त जे लाइक़ु हूंदो आहे। छो त जॾहिं तव्हां पंहिंजी रुटीन खे सुठो वठी हलो था, पंहिंजे पाण खे बिल्कुलु सुहिणे अंदाज़ में सुठे अंदाज़ में रखण जी कोशिशि कंदा आहियो, त उन खां पोइ ई जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि खे तव्हां सुठो रखी सघो था। चयो वेंदो आहे त पंहिंजो पाण सां मुहबत जेको इंसानु न कंदो आहे त उहो कंहिं ॿिए इंसान सां मुहबत न करे सघंदो आहे। त मूंखे ईअं लॻंदो आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजे पाण खे सही कोन रखंदा आहियो, पंहिंजे हर मुआमले खे ठीकु कोन था रखी सघो, त ॿिया मामला बि तव्हां पोइ सुठे अंदाज़ सां कोन था ॾिसी सघो। अच्छा जी जनाब, असांखे अॻियां वधिणो आहे। छा ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे या असांखे नातिया कलाम ॿुधणु घुरिजे? जी, असां वटि सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो नालो चुमी मोहम्मद, नालो चुमी मोहम्मद अखड़ियुन ते पाक लाया, दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो हर हंध ते ॾिठो थम सभ खां सजण मिठो थम, हर हंध ते ॾिठो थम सभ खां सजण मिठो थम, महबूब मुस्तफ़ा खे, महबूब मुस्तफ़ा खे दम दम पियो नूर भाया, दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो नालो चुमी मोहम्मद, नालो चुमी मोहम्मद अखड़ियुन ते पाक लाया, दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो सुरहा था शेर सारा मेहमान अर्श वारा, सुरहा था शेर सारा मेहमान अर्श वारा, आया अंगण साजे, आया अंगण साजे एहसान खोड़ भाया, दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो नालो चुमी मोहम्मद, नालो चुमी मोहम्मद अखड़ियुन ते पाक लाया, दिल बर जो दास्तानो जैसी हूंदी हयाती दरड़ो न छॾिबो ज़ाती, जैसी हूंदी हयाती दरड़ो न छॾिबो ज़ाती, गुलामे नबी सदन जो, गुलामे नबी सदन जो संग दर पयो सॾाया, दिल बर जो दास्तानो केहड़े नमूने गाया, दिल बर जो दास्तानो नालो चुमी मोहम्मद, नालो चुमी मोहम्मद अखड़ियुन ते पाक लाया, दिल बर जो दास्तानो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, इलाही खूबसूरत कलाम।
ऐं इन ई कलाम सां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। साही वठूं था हिन ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप, क्विज़ ई रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जी पंहिंजी इन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में, जंहिंसां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। क्विज़ जो साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। अलामा साहब जनाब असांखे ज्वाइन करे चुका आहिनि अज़मत रमज़ान में। अलामा ताहिरुल ताहिरी साहब अवां खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि। जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। अॼु 22 रोज़ो आहे ऐं हीअ ट्रांसमिशन असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे पई ऐं हीअ अशरो आहे जहन्नम जी बाहि खां निजात जो, छोटकारे जो। चाहियां पई त थोरो समराइज़ करे ते पहिरीं अवां ॻाल्हायो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुख़्तसर हम्द व सलात खां बाद जी अॼु 22 रोज़ो यानी जेका अॼु जी राति आहे या 23 राति यानी 21 राति ताक राति लैलतुल क़द्र जी आहे। आख़िरी अशरो जहन्नम खां आज़ादी जो अशरो आहे, बाह खां नजात जो अशरो आहे। ख़ासि तौर ते पहिरियों अशरो ॿियों अशरो जेको गुज़री चुको आहे, हाणे जेके 5 ॾींहं या 7 ॾींहं आख़िरी अशरे जा जेके बाक़ी रहियल आहिनि उन्हनि में असां मुस्लमाननि खे खपे त असां वधि में वधि कोशिशि करे उहे कम करियूं जंहिंसां अल्लाह सुब्हानहू व तआला असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। जी आमीन। हिकिड़ी हदीस शरीफ़ पे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फ़रमायो, रमज़ानुल मुबारक में जेको शख़्स पंहिंजनि मातहत जेके ग़ुलाम आहिनि उन्हनि ते कमु हल्को कंदो, यानी उन्हनि खे जेका ज़िमेदारी ॾींदो उन में घटिताई कंदो, घटि कमु वठंदो, उन्हनि जे लाइ आसानी पैदा कंदो, सवलाई पैदा कंदो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला उनखे जहन्नम जी बाह खां आज़ादु फ़रमाईंदो। सुभान अल्लाह। यानी नजात जो हीअ अशरो त आहे, पर नजात जो हिकिड़ो अमल इहो बि आहे त हिन माह सियाम ऐं ख़ासि तौर ते हिन अशरे में जेके असांजे मातहत आहिनि, जेके असांजा कमकार करण वारा इंसान आहिनि, जिन खे असां उजरत ते रखियो आहे, मज़दूरी ते रखियो आहे, कुझु आम ॾींहंनि जे मुक़ाबले में असां उन्हनि जो जेको कमु आहे उन्हनि में घटिताई आणियूं, उन्हनि सां तख़फ़ीफ़ कयूं, उन्हनि सां कुझु लिहाज़ रखूं, उन्हनि सां कुझु सुठो सहकार करियूं त इन सां असांजी आज़ादी जो परवानो असांखे मिली सघे थो, बाहि खां नजात मिली सघे थी, दोज़ख खां नजात मिली सघे थी ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे जन्नतुनि जो मुस्तहिक़ फ़रमाए थो। इन खां अलावा जेके हिन अशरे में ॿिया जेके कम आहिनि, ख़ासि तौर ते जेके 21 रातूं आहिनि आख़िरी अशरे जूं, उन में ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब थींदी आहे। ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सबबु बणिजंदी आहे। इन सां गॾोगॾु जेको असां आख़िरी अशरे में सदक़े ऐं ख़ैरात ऐं ज़कात अदा करियूं था, जेको इंसानु पंहिंजे माल जी ज़कात ॾिए थो, रोज़ो रखी इंसानु पंहिंजे जिस्म जी ज़कात अदा कई, हाणे वरी माल ऐं दौलत ख़र्च करे पंहिंजे माल जी ज़कात अदा कंदो। यानी जिस्म खे त पाकीज़ा बणाई, पर हिन आख़िरी अशरे में हिन माह मुबारक में जॾहिं ज़कात कढंदो आहे त पंहिंजे माल खे बि पाकीज़ा बणाईंदो आहे। त असां जॾहिं माल ख़र्च कयूं था ज़कात जी सूरत में, सदक़े ऐं ख़ैरात जी सूरत में, ऐं अल्लाह तबारक व तआला जी उहा मख़लूक जेका कमज़ोर आहे उन्हनि सां सहकार जी सूरत में, अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ आख़िरत में आसानी पैदा फ़रमाए थो, असां सां तख़फ़ीफ़ करे थो। जेको बानो ॿिए कंहिं सां तख़फ़ीफ़ कंदो, आसानी कंदो, अल्लाह तबारक व तआला ख़ल्लाक़ आलम वरी उन बाने सां आसानी कंदो, तख़फ़ीफ़ कंदो ऐं उन जे मुआख़ज़े में नरमी कंदो। त इहे सभई जेके ॻाल्हियूं आहिनि हिन ख़ासि तौर ते आख़िरी अशरे में असांखे करणु खपनि। वरी हिकिड़ो टियों सबबु इहो बि आहे त आख़िरी अशरे में ख़ासि तौर ते असांजूं जेके भेनर आहिनि, असांजूं जेके धीअरूं आहिनि ऐं असांजूं जेके माइरूं आहिनि,
उन्हनि खे इहा आस ऐं उमेद हूंदी आहे त असांजा जेके भाउर आहिनि, असांजा जेके वॾा आहिनि, असांजा जेके वालिदैन आहिनि, सही सही उहे नियाणियूं असांजूं जेके पंहिंजे घर वञी चुकियूं आहिनि, उहे इंतज़ार में हूंदियूं आहिनि त इन्हनि में भाइरुनि खे, पंहिंजे वालिदैन खे, नियाणियुनि सां, भाइरनि खे पंहिंजनि भेनरुनि सां ऐं औलाद खे पंहिंजी वालिदैन वालिदा सां हिकिड़ो सुठो सुहिणो सलूक करणु खपे त जेका ईद अची रही आहे उन ईद जे अचण खां पहिरीं कुझु गिफ्ट जी सूरत में, तोहफ़े जी सूरत में, हदीअ जी सूरत में पंहिंजी भेनरुनि ॾे, पंहिंजी धीअरुनि ॾे, पंहिंजी माइरुनि ॾे ऐं जेके वेझा उहे मिट माइट जेके बिल्कुलु कमज़ोर आहिनि उन्हनि ॾे उहो तोहफ़ा ऐं तहाइफ़ मोकिले। जेको तोहफ़ा ऐं तहाइफ़ मोकिले थो ॿियनि मुस्लमाननि ॾे, अलाह तबारक व ताला उन्हनि जे दिलनि खे बोग़्ज़ ऐं कीने खां पाक फरमाए थो। ऐं जंहिंजो सीनो बोग़्ज़ ऐं कीने खां पाक थी वञे थो, अलाह तबारक व ताला उन जी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए थो। छो जो सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो, हर सूमर ऐं ख़मीस जी राति अलाह ताला पंहिंजनि ॿारनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाईंदो आहे ऐं जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। पर जंहिंजे सीने में बोग़्ज़ ऐं कीनो हूंदो आहे, अलाह ताला उन जी बख़्शिश न फरमाईंदो आहे, बल्कि फ़रिश्तनि खे इहो हुकुम थींदो आहे जेसीं ताईं पंहिंजे दिलनि खे ई कीने बोग़्ज़ खां साफ़ नथा कनि, हिक ॿिए खे मुआफ़ नथा कनि, हिननि ॿिन्ही जो दाख़िलो जन्नत में मना आहे। त जेको इंसानु तोहफ़ो तहाइफ़ हिक ॿिए ॾे मोकिले थो त हुनजो सीनो बोझ कीने खां पाक थिए थो ऐं इहा पाकीज़गी इंसान जे लाइ जन्नत जो सबब बणिजे थी ऐं दोज़ख खां छुटकारे जो सबब बणिजे थी। जी बिल्कुलु, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा अलामा साहब, मां थोरो चाहींदसि त हिन बाबति बि ॻाल्हायो त कुझु इंसान हूंदा आहिनि ॾिसण ॾाढा नरम दिलि हसास तबियत जा हूंदा आहिनि। इस्लाम इन मामले खे कीअं बयानु फरमायो आहे त अॻियां जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो उन्हनि सां रवैयो कीअं हुजणु खपे? असांखे ख़बर आहे त अॻियां जेको पर्सन मौजूदु आहे उनजी तमामु घणी हसास तबियत आहे। जी, इन मामले में सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात मुबारका जी सीरत असांजे साम्हूं आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी जमार, पूरी ज़िंदगी मुबारक कंहिं घर में कंहिं बि भातीअ खे कॾहिं दड़को कोन ॾिनऊं, कॾहिं कंहिंखे हिकिड़ी थफ़ बि न हयाऊं। हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको साईं जन जो ख़ादिम आहे, घणे अरसे ताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ख़िदमत में रहिया। उन्हनि चयो, मां जेतिरो अरसो साईं जन वटि रहियुसि मूं ॾिठो साईं जा जेके ग़ुलाम हुया यानी ख़िदमत गुज़ार हुया, साईं उन्हनि खे बि कॾहिं दड़को कोन ॾिनो, बल्कि एतिरे क़दुरु अगरि हू फरमाइनि था मूंखां का ग़लती थी वेंदी हुई, जेको कमु मूंखां रहिजी वेंदो हो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते बि मूंखे तंबीह कोन फरमाईंदा हुआ, बल्कि पाण उथी उहो मुंहिंजे हिसे जो जेको कमु हो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मुंहिंजे हिसे वारो कमु पाण अदा फरमाईंदा हुआ। ऐं कॾहिं बि कंहिं औरत खे, पंहिंजी कंहिं घरवारी खे, पंहिंजे अहले बैत में पंहिंजे कंहिं बि भातीअ खे कॾहिं बि हुननि दड़को न ॾिनो, कॾहिं थफ़ न हई, कॾहिं ज़र्ब न कई। त इहा जेका नरमी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांखे इहा ॿुधाए थी, जंहिं नबीअ जो असां कलमो पढ़ियो आहे, जंहिं नबीअ जा असां ग़ुलाम आहियूं, असांखे खपे असां उन्हनि जी सीरत ऐं किरदार ते हलण जी कोशिशि कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगी में नरमी आणियूं। हिकिड़ी हदीस शरीफ़ में आयो, अल्लाहु रफ़ीक़ुन युहिब्बुर रिफ़्क़, अल्लाह तबारक व ताला पाण नरम आहे ऐं नरमी खे पसंदि कंदो आहे। त जॾहिं अल्लाह ताला नरमी खे पसंदि करे थो, पाण नरम आहे, नरम कीअं माना पंहिंजनि ॿारनि सां नरमी करे थो, महिरबानी करे थो, नरमी सां पेश अचे थो। अगरि हू कावड़ सां पेश अचे, असां हुन जा ॿाना आहियूं, असां कुझु नथा करे सघूं, असां शिकवो ऐं शिकायत बि नथा करे सघूं। उन जे बावजूदि, उन जी मख़लूक हुजण जे बावजूदि, उहो असांजो मालिक आहे, उन जे बावजूदि बि असां सां नरमी करे रहियो आहे। त असांजे हिन मुआशिरे में जेके असांजे इर्द गिर्द जेके बि अफ़राद आहिनि, चाहे औलाद जी सूरत में हुजे, भेनरुनि भाइरुनि जी सूरत में हुजे, मिटनि माइटनि जी सूरत में हुजे, मुस्लमाननि जी सूरत में हुजे या नॉन मुस्लिम्स जी सूरत में हुजे, यानी ग़ैर मुस्लिम बि असांजे पाड़े में अगरि रहनि था, असां इस्लामी एतबार सां असांजे मथां हक़ आहे उन्हनि जो त असां उन्हनि जी दिलि आज़ारी जो ख़्यालु रखूं, यानी उन्हनि जी दिलि आज़ारी असां मां न थिए, असां मां उन्हनि खे का तकलीफ़ न पहुचे, न ज़ुबान सां न हथ सां। हा, असां पंहिंजे अख़लाक ऐं किरदार खे अहिड़ो बहितर बणायूं उन्हनि जे साम्हूं जो सुभाणे हू पाण दिली तौर ते असांजे वेझो थियनि, असांजी तालीमात जे वेझो थियनि। त दीन इस्लाम असांखे नरमी सेखारे थो ऐं असांखे रिफ़्क़ सेखारे थो
क़ुर मजीद जूं केतिरियूं आयतूं आहिनि जेके असांखे इन जो ॻाल्हि जो दर्स ॾियनि थियूं। उहे अंबिया अलैहिस्सलाम जेके नरम दिलि हुया, जी जेके नरमी जी तबियत रखण वारा हुआ, उन्हनि खे अल्लाह तबारक व ताला केतिरा मक़ामात ऐं मरातिब अता फरमाया, जी। उन्हनि जे लाइ सहूलियात अल्लाह तबारक व ताला अता फरमायूं। सुभान ऐं अल्लाह, उन्हनि जी सुभान भेट में जेके तेज़ मिज़ाज हुया, वरी उन्हनि जी जेका क़ौम हुई, उन्हनि क़ौमुनि जे मथां अहिड़ा अज़ाब नाज़िल थिया अल्लाह। जो अल अमान वल हफ़ीज़, इंसान जेको सिर्फ़ु उन्हनि खे गौर करे सोचे त इंसान ॾकी वञे। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा अलामा साहब, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कॉल मुबारक बि आहे त अवी हर वक़्तु अल्लाह तबारक व ताला खे यादि कयो, छो त अल्लाह अव्हां में मौजूदु आहे, हर वक़्तु तव्हां सां गॾु आहे। मां चाहींदसि त इन कॉल जी बि तव्हां वज़ाहत करियो। बिल्कुलु, हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हर जुमिले में जी हिकिड़ी वॾी हिकमतकार फरमा हूंदी आहे। बेशक बेशक। छो जो पाण हिकमत जो घर ऐं हिकमत जो ख़ज़ानो हुया। हा हा त असां अगरि इन कौल मुबारक खे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस जी रोशनी में ॾिसूं था त बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, अल्लाह तबारक व ताला इहो फरमाए थो हदीस उन फरमान में त बानो जॾहिं इबादत करे, हाणे इते थोरो असांखे सम्झण जी ज़रूरत आहे, सही जॾहिं इबादत करे त ईअं करे जो हू अल्लाह तबारक व ताला खे ॾिसी रहियो आहे। अंताबुदल्लाह का अन्नका तराहो, इबादत ईअं कयो, बानाइप ईअं कयो जीअं तव्हां अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो। हाणे असांजा दोस्त इहो सम्झनि था त असां जॾहिं नमाज़ पढ़ूं त नमाज़ असां ईअं पढ़ूं जो अल्लाह खे ॾिसूं था, न इहा जेका तशरीह आहे इहा महदूद आहे। इबादत सिर्फ़ु नमाज जो नालो कोन्हे। सही ॻाल्हि, मोमिन जो सुबुह मसाह, सही ॾींहुं ऐं राति, उनजो कस्बे मुआश, उनजो वेहणु उथणु, उनजो सुम्हणु, उनजो जाॻणु, उनजो पंहिंजी घरवारी ज़िंदगी, ॿाहिरि जी ज़िंदगी, मुआशी ऐं मुआशरती ज़िंदगी, इहे जेके बि उन जूं एक्टिविटीज़ आहिनि, सभ जूं सभु अगरि अल्लाह तबारक व ताला जी रज़ा ख़ातिर आहिनि त इहे सुबुह शाम पूरे जो पूरो 24 कलाक हू अल्लाह जी इबादत में सही आहे। ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। इन जो मतिलबु इहो थियो त जॾहिं तूं मुआश ॾे वञी, यानी कस्बे मुआश करीं, रिज़्क़ जो हुसूल जे लाइ महिनत ऐं मुशक़त करीं, त इन एतबार सां कर जो तूं पंहिंजे परवरदिगार खे ॾिसी रहियो आहीं। ऐं अगरि बिलफ़र्ज़, अच्छा नमाज़ में बि ईअं, रोज़े में बि ईअं, ज़कात में बि ईअं, सदके ख़ैरात में बि ईअं, पंहिंजनि ॿारनि जे साम्हूं बि ईअं, पंहिंजी ख़वातीन सां बि ईअं, पंहिंजे पाड़े में बि ईअं, हर मामले में, हर मामले में। सही सही। अच्छा जॾहिं इंसान खे इहो अहसासु थी वञे, यानी उनजी तवज्जो ख़ुदा जी तरफ़ मबज़ूल थी वञे, सही उहो कॾहिं बि कंहिं माण्हू खे ईज़ाईंदो न। सही ॻाल्हि आहे। जॾहिं असां ॾिसूं था मूंसां गॾु चेयर ते मुंहिंजो बाबा वेठो आहे, हिन पासे मुंहिंजो उस्ताद वेठो आहे, मुंहिंजो रहनुमा रहबर वेठो आहे, त मां कॾहिं बि कंहिं माण्हू सां तेज़ आवाज़ सां नथो ॻाल्हायां, कंहिंखे गार गंद नथो कयां, कंहिंखे तकलीफ़ नथो ॾियां। मूंखे हया थी अचे त बाबा मूंसां गॾु वेठो आहे ऐं मूंखे ईअं न करणु खपे। काफ़ी दोस्त जॾहिं असां महफ़िल में वेंदा आहियूं त इहो जुमिलो इस्तेमालु थींदो आहे, यार अलामा साहब वेठा आहिनि, तव्हां महिरबानी करे अलामा साहब जे साम्हूं ही कमु न कयो, तव्हां सिगरेट न पीओ, मिसाल जी ॻाल्हि आहे। त उहो हया इंसान खे इन ॻाल्हि खां रोके थो। कंहिंजो हया आहे पीउ जो, उस्ताद जो, कंहिं आलिम सगोरे जो, पर जॾहिं अल्लाह तबारक व ताला जी ज़ात खे बानो ॾिसे थो, तवज्जो उन तरफ़ मबज़ूल थिए थी, त पोइ इंसान खे बि अल्लाह जी हया एतिरी पैदा थिए थी तो उथण में, वेहण में, सुम्हण में, खाइण में, पीअण में, कस्बे मुआश में, मामलात में कंहिंखे बि तकलीफ़ नथो पहुचाए, कंहिंखे बि धोखो नथो ॾे, छो जो हुनजी तवज्जो अल्लाह जी ज़ात जी तरफ़ आहे ऐं उहा अल्लाह ताला जी ज़ात जी तवज्जो उनखे इहा हया ॾेई रही आहे त तोखे हिन बहाने सां को बि ग़लति कमु फ़ेल न करिणो आहे। इन जो अॻिलो जेको पार्ट आहे हदीस जो, उन में इहो इरशाद थियो, अगरि तव्हां में इहा सलाहियत कोन्हे जो अल्लाह खे ॾिसी सघो, फ़इल्लम तकुन तरा, अगरि तव्हां नथा ॾिसी सघो, फ़इन्नहु यराका, बेशक हू त तव्हांखे ॾिसी रहियो आहे। ऐं जॾहिं असां पंहिंजे दिलि में, दिमाग़ में इहो तसवुर ग़ालिब आंदोसीं त अल्लाह तबारक व ताला हर हाल में असांखे ॾिसे थो, असां खां वाक़िफ़ु आहे, बाख़बर आहे ऐं असांजो अक़ीदो बि इहो हुअणु खपे, पर 24 कलाक इहो तवज्जो ज़हन में हूंदो न, अल्लाह असांखे ॾिसे थो, त इहा जेका उन वक़्तु असांखे हया पैदा थींदी, इहा माण्हुनि सां जेको असां ज़ुल्म ऐं ज़्यादती कयूं था, असां
बेरहमी कयूं था, असां सही, कता सही। ताल्लुकी कयूं था, उहा शइ असां खां ख़तमु थी सही सही बिल्कुलु ठीकु। अलामा साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां अहादीस खे बयानु फ़रमायो आहे पंहिंजे लफ़्ज़नि में, ऐं अव्हांजे इन्हनि ई लफ़्ज़नि सां अॻियां वधंदासीं, ब्रेक वठंदासीं। अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे। नेल्सन पेंट जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आलम व्याज जो नेशनल पेंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो ऐं क्विस जो साथ मौजूदु आहे। क्विस ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजी पंहिंजी इन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में, जंहिंसां नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं साथ मौजूदु आहे क्विस जो। क्विस ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कशन हली रहियो आहे ऐं चाहींदसि त हीअ डिस्कशन असां अव्हां ताईं पहुचायूं। मुख़्तलिफ़ सवाल आहिनि, मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि, जिन ते मोहतरम अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब गुफ़्तगू फ़रमाईंदा। ऐं असां हिन वक़्तु नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाँ, मुझे दिल में आइश्क़े मोहम्मद, मुझे दिल में इश्क़े मोहम्मद, हो मुखे जहन्नम जो खुट कोई ना है। मुझे दिल में इश्क़े मोहम्मद, मुखे जहन्नम जो खुट कोई ना है। हिते शाफी मोहम्मद शहनशाह, हिते शाफी मोहम्मद शहनशाह, धणी आयो शफ़ात जो आहे। हिते शाफी मोहम्मद शहनशाह, धणी आयो शफ़ात जो आहे। जॾहिं थींदो हशर जो ॾिहाड़ो, थींदा मैदान में गॾु समूरा। जॾहिं थींदो हशर जो ॾिहाड़ो, थींदा मैदान में गॾु समूरा। अची मैदान में पाण आका, अची मैदान में पाण आका, ॾींदो माफ़ी ख़ुदा खां वठाए। हिते शाफी मोहम्मद शहनशाह, धणी आयो शफ़ात जो आहे। जो शफ़ात नबीअ जी मञे थो, उहो दोज़ख में कॾ कोन वेंदो। जो शफ़ात नबीअ जी मञे थो, उहो दोज़ख में कॾ कोन वेंदो। सचे आशिक जे लाइ पाण मौला, सचे आशिक जे लाइ पाण मौला, छॾियो जन्नत खे सुहिणो ठाहे। हिते शाफी मोहम्मद शहनशाह, धणी आयो शफ़ात जो आहे। रुख महबूब मुझे जो सुंदे, जेते हूरू मलाइक भी आशिक। रुख महबूब मुझे जो सुंदे, जेते हूरू मलाइक भी आशिक। एड़े महबूब जो हाँ दीवानो, एड़े महबूब जो हाँ दीवानो, जेको सीनो मदीनो बनाए। हिते शाफी मोहम्मद शहनशाह, धणी आयो शफ़ात जो आहे।
हिते शाफ़ी मुहम्मद शहनशाह धणी आयो शफ़ात जो आहे पिरी मुंहिंजो जहानन ले रहमत आयो रब सां मिलाइण महेसर पिरी मुंहिंजो जहानन ले रहमत आयो रब सां मिलाइण महेसर जंहिंजो ख़ालिक आहे ख़ुदि सनागर जंहिंजो मालिक आहे ख़ुदि सनागर छा नदीम अली चई ॿुधाए हिते शाफ़ी मुहम्मद शहनशाह धणी आयो शफ़ात जो आहे सुभान अल्लाह बेशक बेशक नबी जो नालो ई शफ़ा आहे नाज़रीन अॻियां वधूं था अलामा साहब मौजूद आहिनि अलामा ताहिरुल ताहिरी साहब 23 जी राति ऐं ताक राति लैलतुल क़द्र जी राति हज़ारनि रातुनि खां भलारी राति अफ़सल राति उनमें इबादत जो तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे हा सभ खां पहिरीं इहो गुज़ारिश कंदो हलां जेके असांजा ॾिसंदड़ असांजा व्यूअर्स असां सां गॾु हींअर मौजूदु आहिनि जी ताकी उन्हनि खे इहा ख़बर पइजी सघे त अॼु जी जेका राति जी जेका अहमियत आहे उहा कहिड़ी आहे जी इन में को बि शक कोन्हे लैलतुल क़द्र जेके आख़िरी ॾहाके जूं 21 रातियूं आहिनि उन्हनि में आहे सही पर हिकिड़ी दलील जेका असांखे हदीस नबवी मां मिले थी उन मां इहो असांखे मालूम थिए थो त 23 राति बि लैलतुल क़द्र थी सघे थी उहा कीअं हिकिड़ो सहाबी रसूल आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके नाबीना सहाबी आहिनि अखियुनि जी जेका ॾिसण वारी ज़ाहिरी दौलत उहा उन्हनि खे हासिलु कोन्हे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थियनि था अर्ज़ु कनि था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां झंग में रहां थो ऐं मस्जिद में नथो अची सघां छो जो बीनाई कोन्हे तव्हां इरशाद फरमायो हिकिड़ी राति जेका लैलतुल क़द्र हुजे बसि मां उन हिकिड़ी राति अचां ऐं पूरी राति अलाह जी इबादत कयां अलाह ताला जी यादि में मस्जिद में वक़्तु गुज़ारियां ऐं उहा ई राति बसि मां हिते अची सघां ऐं पोइ वरी मां ॿियूं सभई रातियूं नमाज़ूं घर में अदा कयां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइसि जेका 23 रमज़ानुल मुबारक आहे तूं इन ते मस्जिद में अच ऐं तूं इबादत कर इन मां इहा ॻाल्हि साबित थी त उन ॾींहुं या उन साल जेका लैलतुल क़द्र हुई उहा 23 राति हुई यानी 22 रोज़ो ऐं 23 राति यानी इहो चई सघिजे थो त अॼु जी राति मुमकिन आहे लैलतुल क़द्र हुजे ऐं अहिड़ा मिसाल ज़माने माज़ी में दौरे नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में थी चुका आहिनि पोइ जॾहिं उन सहाबी रसूल जे साहिबज़ादे खां उन्हनि जे विसाल खां हज़रत अब्दुल्ला बिन उनैस जे विसाल खां पोइ पुछियो वियो त तव्हांजे बाबा साईं जो अमल कहिड़ो हुयो पूरी ज़िंदगी जेको उन्हनि न छॾियो उन्हनि चयो पूरी ज़िंदगी मुंहिंजो बाबा रमज़ानुल मुबारक जे आख़िरी ॾहाके में 21 रातुनि मंझां 23 रमज़ानुल मुबारक जी जेका राति हूंदी हुई उहो शाम जो यानी राति जो रवाना थींदा हुआ सवारी ते ऐं मस्जिद नबवी शरीफ़ पूरी राति उते गुज़ारींदा हुआ ऐं सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी वरी पंहिंजी सवारी ते सवार थी घर मोटी ईंदा हुआ इन मां असांखे इहा ॻाल्हि मालूम थिए थी त उन सहाबी रसूल पूरी ज़िंदगी इहो अमल न छॾियो पूरी जमार उन ते क़ाइमु रहिया ऐं पाबंदी सां उनखे अदा कंदा रहिया अल्लाह तबारक व ताला असांखे ज़िंदगी ॾिनी आहे ज़िंदगी ते को बि भरोसो कोन्हे इंसानु को बि गैरंटी सां श्योरिटी सां नथो चई सघे त मां एतिरी जमार जीअरो रहंदुसि एतिरा ॾींहं मां जेको आहे उहो ज़िंदा रहंदुसि अल्लाह ताला असांखे हीअ नेमत ॾिनी आहे आख़िरी अशरो नेमत आहे अल्लाह ताला जी असां इन में पंहिंजी बख़्शिश करायूं छोटकारे जा एतिरा असबाब मौजूदु आहिनि असांजो कंहिं न कंहिं सबब सां छोटकारो थी वञे असांजी क़बर ऐं हशर संवरजी वञे असांजी आख़िरत वारी ज़िंदगी संवरजी वञे असां हर मुमकिन कोशिशि कयूं त हर राति जेका 21 जी आहे उन में अल्लाह ताला जी इबादत करियूं इबादत कीअं करणु खपे छा करणु खपे छो जो हिन राति नुज़ूल क़ुरान थियो यानी क़ुरान मजीद नाज़िल थियो जी हा बेशक ऐं इन नुज़ूल क़ुरान जे करे ई हिन पूरे महीने खे ऐं आख़िरी ॾहाके खे ऐं
21 रातियूं जेके आहिनि उन्हनि खे ऐं इन 21 रातियुनि में जेका लैलतुल क़द्र आहे इन शब खे इन राति खे जेको मक़ाम ऐं मर्तबो हासिलु थियो उहो क़ुर मजीद जे नुज़ूल जे करे हासिलु थियो आहे। त ख़ासि तौर ते इन में जॾहिं असां फ़राइज़ जो एतिमाम कयूं, फ़र्ज़ नमाज़ूं मुकमल अदा कयूं बाजमात जेके मर्द हज़रात आहिनि, तरावी अदा कयूं ऐं असां राति जो क़ुर मजीद जी तिलावत करियूं। क़ुर मजीद जी तिलावत कीअं कयूं? सही सभ खां पहिरीं इंसान बावुज़ू थिए, अगरि एतिकाफ़ में नाहे ऐं उनखे वुज़ू आहे बि त हू ॿीहर नओं ताज़ो वुज़ू करे। अच्छा, अगरि एतिकाफ़ में आहे त उहो न करे, सही सही, हा, छो जो उहो ॿाहिरि नथो निकिरी सघे। वुज़ू करे पोइ जॾहिं वेहे त अल्लाह ताला जी ज़ात जी तरफ़ मुतवज्जह थिए, अॻु में तअवुज़ यानी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, पोइ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, पोइ जेके आयतूं क़ुर मजीद जूं हू पढ़े थो, जेके अज़ाब वारियूं आयतूं आहिनि उन्हनि ते थोरो गौर करे ऐं अल्लाह तबारक व तआला खां मुआफ़ी घुरे, पनाह घुरे, या अल्लाह हिन अज़ाब खां ऐं हिननि तकलीफ़ुनि खां जेको अज़ाब क़ुर मजीद जी उन आयतुनि में बयानु थियलु हुजे, अल्लाह ताला खां माफ़ी घुरे। ऐं जिते नेमतुनि जो ज़िक्र हुजे उते वरी थोरी देरि अल्लाह जी नेमतुनि ते गौर ऐं फ़िक्र करे, उन्हनि खे महसूसु करे, वरी अल्लाह ताला जी उन्हनि नेमतुनि जो शुक्र अदा करे ऐं वरी जेके नेमतूं उनखे हासिलु न थियूं आहिनि उन्हनि जे लाइ दुआ घुरे त या अल्लाह असांखे इहे नेमतूं बि अता फ़रमा ऐं इन्हनि नेमतुनि सां फैज़याब फ़रमा। यानी इंज़ार, तंज़ीर ऐं तबशीर वारियूं जेके बि सूरतूं आहिनि उन्हनि सभिनी में गौर ऐं फ़िक्र कंदो अचे। ऐं जिथे जंहिं आयत में वमा यतज़क्करु इल्ला उलुल अलबाब या अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, ही क़ुर मजीद में गौर नथा कनि, छा इन्हनि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि? यानी अहिड़ियूं जेके फ़िक्र अंगेज़ आयतूं आहिनि उन्हनि ते असां थोरो स्टॉप करे उन जी थोरी मीनिंग वारो क़ुर मजीद खणी थोरो मीनिंग खे बि पढ़ूं। अगरि हाशिए वारो आहे त थोरो हाशिए खे पढ़ूं, अगरि मुख़्तसर तफ़सीर वारो को तफ़सीर रखियलु आहे त थोरी देरि उहो तफ़सीर खणी उन तफ़सीर में उन आयत जो थोरो मफ़हूम असां पढ़ी वठूं, ताकी असां उन मुताबिक़ पंहिंजी फ़िक्र खे ताज़ो बणाए सघूं ऐं जेका फ़िक्री सलाहियत आहे उनखे वधाए सघूं। त इन एतिबार सां हू तिलावत कलाम करे ऐं तिलावत कलाम खां जॾहिं फ़ारिग़ थिए त पोइ अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ रुजू करे दुआ घुरे। छो त हर इबादत खां पोइ इंसान खे लाज़मी ऐं ज़रूरी आहे त अल्लाह ताला जी बारगाह में इबादत घुरे, दुआ घुरे। दुआ बाने जी उजरत आहे, यानी जेको माण्हू मज़दूरी करे थो, महिनत करे थो, आख़िर में असां हुनखे पैसा ॾियूं था, हुनजी उजरत आहे। त जेको इबादत गुज़ार आहे उनजी उजरत गोया के दुआ आहे ऐं इहो इबादत जो निचोड़ ऐं मग़ज़ आहे। सही सही सही, इबादत जो ख़ुलासो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह ताला जी बारगाह में दुआ घुरे, पंहिंजी बख़्शिश जी, वालिदैन जी, पंहिंजनि बच्चनि जी ऐं पूरे सभिनी मुसलमान आलम इस्लाम जी ऐं आलम इस्लाम ते जेके मुसीबतूं नाज़िल थियल आहिनि उन्हनि खां बचण जे लाइ दुआऊं घुरे। जेके असांजे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थियनि पियूं, पाणी जे एतिबार सां, दरियाउनि जे एतिबार सां, केनालनि जे एतिबार सां, कहिड़े बि एतिबार सां जेके इज्तिमाही ज़्यादतियूं थियनि पियूं, उन्हनि खां बचण जे लाइ अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरे ऐं जेके ज़ुल्म करे रहिया आहिनि उन्हनि जी हिदायत जे लाइ दुआ घुरे, ताकी अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हिदायत ॾे या फ़िक्र ॾे त अल्लाह ताला उन्हनि खे उन शर खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं जेको वॾो नुक़सानु थियण वारो आहे आलम इंसानियत खे, मुसलमाननि खे, हिन ख़िते में रहण वारनि खे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उन ज़ुल्म खां, उन तकलीफ़ ऐं अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए। आमीन आमीन। ॾाढे सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फ़रमायो आहे त यकीनन इबादत त इंसानु करे थो, पर उहो ई मज़दूर जॾहिं मज़दूरी करे थो उनखे उनजो उजूरो नथो मिले त पोइ उनजो छा हाल थिए थो। त इबादत खां पोइ दुआ लाज़िम करार आहे, दुआ इबादत जो मग़ज़ आहे ऐं दुआ जा बि तरीक़ेकार आहिनि। उन ई तरीक़ेकार खे अपनाए तव्हां दुआ घुरो त रब पाक यकीनन ॿुधंदड़ आहे, क़बूल कंदड़ आहे। इहो असांजो कामिल ईमान हुअणु घुरिजे। नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, ब्रेक वठंदी ऐं उनखां पोइ ॾाढो हिकिड़ो सुठो टॉपिक आहे उनखे डिस्कस करणु चाहींदमि। मज़बत रमज़ान में साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप। कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ॾाढे सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू हली रही आहे ऐं हिन गुफ़्तगू खे अॻियां ज़रूरु वधाईंदासीं। नातिया कलाम बि ॿुधंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो जेको 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे अव्हांखे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो, रंग ज़िंदगी जो। ऐं नाज़रीन क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। ऐं चयो वञे थो त क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप। अॻियां वधूं था, असां सां गॾु सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि, त उन्हनि खां नातिया कलाम पहिरीं ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन में नाते अहमद मुख्तार पढ़ने वाला हूँ, सब अपने ज़ौक़ समात को बावजू कर लो, सब अपने ज़ौक़ समात को बावजू कर लो। दिल उल्फते सरकार बसाने के लिए है, दिल उल्फते सरकार बसाने के लिए है, दिल उल्फते सरकार बसाने के लिए है, जहाँ आपकी हुर्मत पे लुटाने के लिए है, जहाँ आपकी हुर्मत पे लुटाने के लिए है। हम उम्मतियों के हैं तो कैसे रहे महरूम, हम उम्मतियों के हैं तो कैसे रहे महरूम, जब उनका करम सारे ज़माने के लिए है, जब उनका करम सारे ज़माने के लिए है, और दिल कहने लगा कहते ही रोज़े का नज़ारा, दिल कहने लगा कहते ही रोज़े का नज़ारा, ये नक्श तो आँखों में बसाने के लिए है, ये नक्श तो आँखों में बसाने के लिए है, और पैगाम सुनाती है यही आये तत्हीर, पैगाम सुनाती है यही आये तत्हीर, इज्जत मेरे आका के घराने
کے لیے ہے، بے دم یہی تو پانچ ہے مقصود کائنات، بے دم یہی تو پانچ ہے مقصود کائنات، خیر النساء حسین و حسن مصطفیٰ علی، عزت میرے آقا کے گھرانے کے لیے ہے، اور کتنی بڑی نعمت ہے یہ آقا کا وسیلہ، کتنی بڑی نعمت ہے یہ آقا کا وسیلہ، بندوں کو یہ مولا سے ملانے کے لیے ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ علامہ صاحب اوہاں کا ودیک کنٹینیو کرائینداسیں موں چاہیو پہ تا ایڈی سونے انداز میں اوہاں بیان فرمایو پیا تاکرات بابت عبادت بابت ان کا وہ دعا بابت اچھا مختلف روایتن میں کیے بیان تھیل ہے تے تاکرات جنگ نصیب تھی ونے تھی تو وہ ان سا رحم جو معاملو ان سا کرم جو معاملو کیے تھے تو پیارے نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن ارشاد فرمایو من قام لیلۃ القدر ایمانا و احتسابا غفر له ما تقدم من ذنبه، جکو بانو لیلۃ القدر میں قیام کرے تھو جن قیام فرمایو ان تاک رات میں لیلۃ القدر میں شب قدر میں اللہ تعالیٰ ان جا سبھی پویاں گناہ معاف فرمائے تھو، ऐं जॾहिं बाने जा गुनाह मुआफ़ थी वञनि था पोइ उहो बानो गुनाहनि खां बिल्कुलु पाकीज़ थी चुको आहे, बिल्कुलु पाक ऐं साफ़ थी चुको आहे। हाणे उहो बानो अल्लाह ताला जी बारगाह में जेको बि अर्ज़ु रखे थो, जेका दुआ घुरे थो, अल्लाह तबारक व ताला क़बूल फरमाए थो। को बि थोरो सुठो ऐं सुहिणो अमल करे थो, अल्लाह तबारक व ताला उन जे एवज़ में उनखे अजर ऐं सवाब बि अता फरमाए थो ऐं उनखे रूहानी ताक़त ऐं रूहानी क़ुव्वत ऐं जिलाए बातिन बि अता फरमाए थो। यानी बातिन जेको नूर आहे, सूफ़िया किराम फरमाइनि था जेके आख़िरी ताक़रातूं आहिनि या आख़िरी जेको ॾहाको आहे, इन आख़िरी ॾहाके में अल्लाह तबारक व ताला जी बारगाह जी तरफ़ जेको बानो रुजू करे थो, अल्लाह ताला उन जे बातिन खे पाक ऐं साफ़ बणाए थो। यानी बातिन जो जेको नूर आहे, बातिन जी जेका रोशनी आहे, जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न असब्रु ज़ियाउन, सब्र जेका आहे या रोशनी या बातिनी नूर आहे। अहिड़े तरीक़े सां आख़िरी ॾहाके में जेको इहे नेक अमल करे थो, अल्लाह तबारक व ताला उनखे जिलाए बातिन अता फरमाए थो, रूहानी क़ुव्वत ऐं ताक़त अता फरमाए थो। ऐं सूफ़िया किराम जे नज़दीक जेका असल जेका मक़सूद आहे इबादत, उहा इबादत आहे जंहिं इबादत सां इंसान खे रूहानियत हासिल थिए, क़ल्बी इत्मिनान हासिल थिए, तमानियत हासिल थिए, सुकून जी दौलत हासिल थिए। तव्हां पोइ सम्झंदा त वाक़ई ही इबादत मुंहिंजी अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में मक़बूल बणिजी वई आहे। त हिन आख़िरी ॾहाके में इंसान जेको इबादत करे थो, अल्लाह ताला जी रियाज़त करे थो, मुजाहिदो करे थो, क़ुरान जी तिलावत करे थो, सदको ऐं ख़ैरात करे थो, ग़रीबनि सां सहकार करे थो ऐं सुठो अमल ऐं सिल रहमी करे थो, त अल्लाह तबारक व ताला बातिनी ऐं रूहानी क़ुव्वतूं ऐं ताक़तूं ऐं बातिनी नूर ऐं ईमान जो नूर, क़ुरान जो नूर, माहे सियाम रमदान जो नूर उनखे अता फरमाए थो। ऐं जंहिंखे इहो नूर मिली वञे थो क़यामत जे ॾिहाड़े, क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो जेको मोमिन बानो आहे उहो अल्लाह तबारक व ताला जे नूर जी रोशनी में हलंदो। उन जे साॼे पासे नूर हूंदो, उन जे अॻियां बि नूर हूंदो, उन जे पोयां बि नूर हूंदो, हर पासे उनखे उहो नूर नसीब हूंदो। इहो उहो नूर आहे जेको दुनिया में अल्लाह ताला जेके राज़ी करण जे लाइ जेके सुठा कम उन कया, उहो नूर उन कमनि जे नतीजे में अल्लाह तबारक व ताला स्टोर करे गोया के रखियो आहे। ऐं क़यामत जे ॾिहाड़े जिते नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, उन नूर में उहो अल्लाह जो बानो हलंदो ऐं नतीजतन उहो जेको जंहिंखे नूर हासिल थियो क़यामत जे ॾिहाड़े, नतीजतन उहो अल्लाह तबारक व ताला जे फज़ल करम सां, महिरबानी ऐं इनायत सां जन्नतुल फिरदौस में दाख़िल थींदो। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा अल्लामा साहब,
पढ़ंदा आहियूं मुख़्तलिफ़ क़िसा ऐं मौजज़नि बाबति पढ़ंदा आहियूं त इंसान जो ईमान ताज़ो थींदो आहे। यकीनन अल्लाह तबारक व ताला पंहिंजे प्यारे महबूब खे मौजज़नि सां नवाज़ियो ऐं रब जे हर उन कम में हिकिड़ो यकीनन हिकमत आहे, यकीनन इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो सबक़ु पिणु आहे। छा हिन दौर में मौजज़ा थींदा आहिनि? छा था सम्झो? असल में हिते थोरी वज़ाहत मां कंदो हलां इस्तिलाही एतबार सां जी त आम तौर ते जेको असां मौजज़ो चऊं था उन मां छा मुराद वरितो वेंदो आहे ऐं शरई एतबार सां जंहिंखे असां मौजज़ो चऊं था उन मां मुराद छा हूंदो आहे। सही सही शरई एतबार सां मौजज़ो ख़ासि आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन ज़ात सां जंहिंखे अल्लाह तबारक व ताला नुबुवत जी दौलत अता फरमाई आहे। सुभान अल्लाह यानी सुभान अल्लाह अंबिया किरामनि सां ख़ासि आहे इहो मौजज़ो। ॿियनि खे मौजज़ो कोन मिलंदो भले केतिरो बि विलायत जे मक़ाम ते फ़ाइज़ हुजे। सही ग़ैर नबी खे जेका शइ मिले थी उन मौजज़े जहिड़ी आहे पर उन जो नालो चेंज आहे। सही उनखे करामत चइजे थो। अच्छा ऐं करामत बि मौजज़े जी हिकिड़ी क़िस्म आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जो फैज़ आहे। यानी आहे सेम ॻाल्हि। यानी मौजज़ो चयो वञे थो उन ॻाल्हि खे इहो आजिज़ा या आजिज़ो मां वरितलु आहे। यानी उहो कमु जंहिंसां बाने जी अक़ल आजिज़ अची वञे यानी की उनखे सम्झी न सघे। इहो कीअं थियो? जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ाह में विधो वियो। बाहि जो कमु आहे जेका बि शइ उन में वेंदी उनखे साड़णु, पर जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन बाहि में विया त अल्लाह तबारक व ताला जे हुकुम सां बरदऊं व सलामा हू थधी बणिजी वई ऐं सलामती वारी बणिजी वई। उन साड़ियो न, उन तो कोन ॾिनो। इहो मौजज़ो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। हुज़ूर अलैहिस्सलाम जन इशारो फरमायो, चंड ॿ टुकड़ा थियो, ॿ अधु थियो, इहो मौजज़ो आहे। हज़रत मौला मुश्किल कुशार रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे हंज में हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजो मथो मुबारक रखी आरामी थिया जंग खां वापसी ते, सिज लही वियो, नमाज़ अदा न कई। सोणे अली रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं जन बेदार थिया, पुछियो। हुज़ूर अलैहिस्सलाम दुआ घुरी। साहबा किराम चवनि था असां ईअं ॾिसूं पिया जॾहिं साईं जन दुआ घुरी रहिया हुआ, वरी दुआ घुरी हथनि खे हीअं वापसि जॾहिं कनि पिया, असांखे लॻे पियो साईं जे आङुरियुनि में ऐं सिज में रसियूं ॿधल आहिनि। साईं जो हथु हेठि थींदो पियो वञे ऐं सिज मथे ईंदो पियो वञे। इहो मौजज़ो आहे। यानी मौजज़ो जेको आहे उहो नबीअनि सां ख़ासि आहे ऐं करामत जेका आहे उहा अल्लाह ताला जे वलीयनि कामिलनि सां ख़ासि आहे। ऐं आम जेको मुस्लमान आहे जेको विलायत जे मनसब ते फ़ाइज़ कोन्हे उनखे कॾहिं कॾहिं उनखां बि अहिड़ी शइ ज़ाहिर थींदी आहे। ऐं आम तौर ते असां जेको चवंदा आहियूं इहो त अॼु मौजज़ो थी वियो। मां हिकिड़े शख़्स खे यादि पियो कयो, अचानक 10 सालनि खां पोइ उहो शख़्स मुंहिंजे साम्हूं अची वियो, मौजज़ो थी वियो। इनखे असां इस्तिलाही एतबार सां मौजज़ो न चवंदासीं। उनजी शक्ल मौजज़े जहिड़ी आहे पर मौजज़ो न चवंदासीं, छो जो मौजज़ो ख़ासि आहे नबी सां ऐं करामत ख़ासि आहे वली सां। इनखे असां चवंदासीं मऊनत, यानी अल्लाह ताला जी तरफ़ां इआनत, मदद। अल्लाह ताला कॾहिं कॾहिं पंहिंजे बाने खे इहो एज़ाज़ अता फ़रमाईंदो आहे, उहा कैफ़ियत अता फ़रमाईंदो आहे। उन दिलि में को ख़्यालु कयो या उन दुआ घुरी ऐं अचानक फ़ौरन उन दुआ जो, उन सोच जो, उन ख़्याल जो रिज़ल्ट साम्हूं अची वियो। जॾहिं ॾिसे थो उन रिज़ल्ट खे फ़ौरन पंहिंजे साम्हूं त उनखे मौजज़े सां ताबीर करे थो। ऐं दरअसल इहा मऊनत हूंदी आहे। ऐं अल्लाह तबारक व ताला कॾहिं कॾहिं पंहिंजे ख़ासि बाननि खे, आम मुस्लमाननि खे इहा कैफ़ियत अता फ़रमाईंदो आहे। तव्हां कॾहिं ॾिठो हूंदो असां ख़्वाब में कॾहिं का शइ ॾिसूं था, वरी असां जॾहिं उथंदा आहियूं त असां इहो फील कंदा आहियूं त इहो जेको असां ख़्वाब में ॾिठो आहे असां सां पहिरीं थी चुको आहे, इहो थी चुको आहे, असांखे महसूसु थींदो आहे। या वरी कॾहिं असां सां रियल में अहिड़ो को मामिलो पेश ईंदो आहे त असांखे ईअं फील थींदो आहे, बिल्कुलु रिकॉल थिए थी। शायदि असां ख़्वाब में इहा शइ कॾहिं ॾिठी आहे, उहो असांखे वाक़ियो इंडिकेट करे रहियो हूंदो आहे उन ख़्वाब जी तरफ़। त इहो अल्लाह तबारक व ताला जो इनाम उन पंहिंजे ख़ासि बाने सां हूंदो आहे। कॾहिं कॾहिं आम मुस्लमान बाने खे बि अल्लाह ताला इहो एज़ाज़, इहो एजाज़ ऐं इहा नेमत अता फ़रमाईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह जी, माशा अल्लाह। असां अॻियां वधूं था, नातिया कलाम ॿुधंदासीं
असां सां गॾु सरताज मौजूदु आहे। पहिरीं मां साही वठी वठां, उनखां पोइ नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू अल्लामा साहब फरमाए रहिया आहिनि। उन्हनि खां ज़रूरु कंटिन्यू मां कराईंदसि, पर अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अज़मत रमज़ान हीअ लाइव ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाइण में साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स आलम अयाज जो नेशनल पेंट ब्रांड आहे, जेको 25% एक्स्ट्रा कवरेज अव्हांखे ॾींदो आहे, जंहिंमें अव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। रंग ज़िंदगी जो क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। असां अॻियां वधूं था। अल्लामा साहब ब्रेक वरितमि ऐं मां इहो बि चयो त पोइ ब्रेक खां वापसि अची नातिया कलाम ॿुधंदासीं, बिल्कुलु ॿुधंदासीं, पर मौजज़नि बाबति तव्हां एॾो ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फरमाए रहिया आहियो, मां चाहींदसि त तव्हां कंटिन्यू कयो। जी बिल्कुलु, मौजज़नि जे हवाले सां मुंहिंजो दिलि चाहे पियो त अञा वधीक थोरी हिन में तफ़सील मां ऐड कयां। अल्लाह तबारक व ताला आम अंबिया अलैहिस्सलाम खे जेके मौजज़ा अता फरमाया, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ऐं हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम ताईं, उहे सभई मौजज़ा इन जे करे अल्लाह तबारक व ताला नबीअनि खे ॾिना ताकी उन मौजज़े खे दलील बणाए, जेको साम्हूं जंहिंखे तबलीग कई पई वञे, जंहिंखे दावत ॾिनी पई वञे अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जी तरफ़ ऐं उन नबीअ जे दीन जी तरफ़, उन जे साम्हूं को अहिड़ो वाक़ियो उनखे ॾेखारिजे, उन जे साम्हूं अचे। अगरि हू दलील घुरे त उनखे ख़िलाफ़ अक़ल को अहिड़ो वाक़ियो ॾेखारिजे ताकी उनखे यकीन अची वञे त वाक़ई ही अल्लाह तबारक व ताला जो नबी आहे, पैगंबर आहे ऐं अल्लाह ताला जो मोकिलियल रसूल आहे। अॻियां वारे माण्हू खे आर्ग्यू करण जो को चांस न मिले। बिल्कुलु, त इन एतिबार सां अल्लाह तबारक व ताला पंजनि सभिनी नबियनि खे मौजज़ात अता फरमाया, ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम खे बि मौजज़ात अता फरमाया। पर फ़र्क़ु आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हज़रत ईसा ताईं जेके बि अंबिया किराम आया, उन्हनि सभिनी खे ज़मीनी मौजज़ा मिलिया ऐं अल्लाह जे हबीब सोणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़मीनी मौजज़ा बि अल्लाह अता फरमाया, आसमानी मौजज़ा बि अता फरमाया। वरी असां जॾहिं ॾिसूं था त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा ताईं जेके बि नबियनि खे मौजज़ा मिलिया, अॼु असांजे साम्हूं उहे मौजज़ा मौजूदु कोन आहे, असां उन्हनि खे ॾिसी नथा सघूं। पर जेको कुझु मौजज़ा अहिड़ा आहिनि अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमाया, जेके अॼु बि असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था, असांजे साम्हूं मौजूदु आहिनि, उहा हक़ीक़त मौजूदु आहे। जीअं मिसाल क़ुरान मजीद अल्लाह ताला जो मौजज़ो आहे। अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम जे मथां जेको क़ुरान नाज़िल थियो, इहो मौजिज़ कलाम, यानी ॿाननि खे आजिज़ करण वारो अल्लाह तबारक व ताला चैलेंज कयो क़ुरान मजीद में। इन कुंतुम रैबिन, अगरि तव्हांखे शक आहे, इन कुंतुम फी रैबिन, इन में तव्हांखे शक आहे, फ़ातू बिसूरतिन मिन मिस्लिही, तव्हां इन जी जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे अचो। हाणे इहो चैलेंज जेको आहे 1400 साल खां वठी बरक़रार आहे। हर सुबुह, हर शाम, हर घड़ी क़ुरान इहो चैलेंज ॾेई रहियो आहे मुखालिफ़नि खे, तव्हां हिन क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे अचो। वरी इन खां पोइ वरी हिकिड़ी आयत जो चैलेंज थियो, तव्हां सूरत नथा ठाहे सघो, तव्हां हिकिड़ी आयत इन जी मिसल ठाहे अचो। पर अॼु ताईं जेका फ़साहत, जेका बलागत ऐं जेका तरतीब ऐं जेको नज़्म ऐं जेके अल्फाज़ ऐं अल्फाज़नि जो इंतिखाब, वरी उन्हनि में जेका तरतीब अल्लाह तबारक व ताला क़ाइमु कई, उन फ़साहत ऐं बलागत सां, उन नज़्म सां, उन तरतीब सां कंहिं बि इंसान अॼु ताईं अहिड़ो कलाम न ठाहे सघियो आहे। ऐं इन क़ुरान मजीद जहिड़ी आयत बि कोई पेश न करे सघियो आहे। इन मां इहा ॻाल्हि साबित थी त हीउ जेको मौजज़ो आहे क़ुरान मजीद जो, इहो क़यामत ताईं बरक़रार आहे असांजे साम्हूं, ऐं असां उनखे ॾिसी उन खां फैज़याब बि थी रहिया आहियूं ऐं अल्लाह तबारक व ताला जो शुक्र बि अदा करे रहिया आहियूं त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हबीब जे इन मौजज़े खे अॼु ताईं असांजे साम्हूं ज़ाहिर फरमायो।
सुभाणे टी हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि मां हिते ज़िक्र कंदो हलां जी जी जेका please. इस्लाही पहलू जे एतबार सां आहे। बिल्कुलु हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि अंबिया किराम आया उन्हनि खे अल्लाह ताला मौजज़ात अता फरमाया, पर सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन खे जेको अल्लाह तबारक व ताला मौजज़ात ॾिना, उन खां सभ खां पहिरीं उन्हनि में जेको मौजज़ो जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिर फरमायो, जेको ऐलान नबूवत खां बि पहिरीं जी कुफ़ार ॾिसी रहिया आहिनि, मुशरिकीन ॾिसी रहिया आहिनि, पाड़े वारा ॾिसी रहिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दावत ॾिनी आहे पहिरियों भेरो जी हा ऐं हू कुफ़ार आया आहिनि, हुननि चयो दलील कहिड़ी आहे, तव्हां अलाह जा नबी आहियो, पैगम्बर आहियो, असां कीअं मञूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम को ख़ारिजी मौजज़ो न बल्कि पंहिंजे ज़ात जे किरदार खे दलील बणायो आहे। हा हा इन जो मतिलबु इहो थियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सीरत आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको किरदार आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको अख़लाक ऐं अमल आहे, उहो हर इख़लाक हर अमल असांजे लाइ मौजज़े खां घटि कोन्हे। बिल्कुलु छो जो मौजज़ो दलील हूंदो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां पहिरीं दलील मौजज़े जे तौर ते जेका पेश कई आहे उहा पंहिंजी ज़ात पेश कई आहे। इन जो मतिलबु इहो थियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बि मौजज़ो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अख़लाक बि मौजज़ो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत ऐं किरदार बि असांजे लाइ हिकु मौजज़ो आहे। बेशक सुभान अल्लाह उन हबीब जी ज़ात अल सादिक अल अमीन, अमानतूं रखण वारो सादिक असांजो नबी, ऐं जंहिं नबी ते दुरूद लाज़िम करार आहे। जॾहिं जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो ॿुधूं था त इंसान दुरूद पढ़े थो, ऐं यकीनन असांजे लाइ दुरूद हिकु वॾी इबादत आहे। अच्छा अलामा साहब, वक़्त जो घड़ियो हाणे वधीक इजाज़त कोन पियो ॾियनि, मां चाहींदसि त इन शॉर्ट मैसेज ॾियो असांजे तमामु व्यूअर्स खे। हिन मुबारक महीने जे आख़िरी ॾहाके में जिथे असां मौजज़ात जी ॻाल्हि कई, मां इहो चाहियां थो त पंहिंजनि दोस्तनि खे जेके बि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इहो ज़िक्र कंदो हलां, ईमान जी जेका बुनियाद ऐं असास आहे उहा मुहबत रसूल आहे। जेका मुहबत रसूल अव्हांखे बुराई खां रोके थी, बुछड़नि कमनि खां रोके थी, ज़ुल्म ऐं ज़्यादती खां रोके थी, जेको अव्हांखे शैतानी वसवसनि खां जेका शइ बचाए थी, जेका अव्हांखे रहमान जे वेझो करे थी, क़ुरान जे वेझो करे थी, रमज़ान जे वेझो करे थी, उहा मुहबत रसूल आहे। असां मुहबत रसूल वधि में वधि पंहिंजे सीने में सांढियूं, उहे कम कयूं जंहिंसां मुहबत रसूल में इज़ाफ़ो थिए। ऐं मुहबत रसूल में इज़ाफ़े जो सभ खां बहितरीन नुस्ख़ो दुरूद व सलाम आहे। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणे में घणो सुबुह शाम ॾींहुं राति असां दुरूद व सलाम पढ़ूं, दुरूद व सलाम सोणे नबी ते मोकिलियूं। इनशा अल्लाह असांजे दिलि में सोणे नबीअ जी हुब बि पैदा थींदी, सिक बि पैदा थींदी, ऐं इन हुब ऐं सिक जे सदके में अल्लाह तबारक व ताला असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खां आज़ादु फरमाए, पंहिंजी रहमतुनि में सायो अता फरमाईंदो। सुभान अल्लाह, आमीन आमीन। ॾाढी ख़ूबसूरत दुआ, ॾाढो ख़ूबसूरत अव्हांजो मैसेज हर ॾींहं जी अव्हांजे वक़्तु ॾियण जी आउं थोराइती आहियां। अलामा साहब, सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी इंटायर टीम अव्हांजे वक़्तु ॾियण जी थोराइती आहे। अव्हांजी प्रेज़ेंस सां ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। अमी महिमान बणिजा नेल्सन पेंट्स जा सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब असां सां गॾु मौजूदु रहिया। बेहद ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक, आवाज़ अल्लाह तबारक व ताला जी देन आहे, ऐं ख़ूबसूरत आवाज़ यकीनन जॾहिं बि हिन ट्रांसमिशन में शामिलु हूंदो आहे त इहा ट्रांसमिशन बहकी पवंदी आहे, महकी पवंदी आहे, ऐं सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदी आहे। अव्हांजे वक़्तु ॾियण जा बि थोराइता आहियूं। अज़मत रमज़ान में अव्हांजी प्रेज़ेंस बि वैल्यूएबल ज़रूरु आहे। नाज़रीन, हिन तरफ़ पंहिंजे आयल मौज़ज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, हिन तरफ़ इंटायर टीम जी थोराइती आहियां जंहिंजे सहकार सां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुती। हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु रहियो। रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, जेको 25% वधीक एक्स्ट्रा वधीक कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग कंदा आहियो। ऐं अव्हीं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था, ऐं अव्हांखे नेल्सन जी फ्री कलर एडवाइस फ्री सर्विस इस्तेमालु करणी पवंदी त जीअं कलर कंसल्टेंट खां अव्हीं मशवरो वठी सघो ऐं घर खे ख़ूबसूरत बणायो। उन खां अलावा भरपूर साथ अॼु जी हिन ट्रांसमिशन में मौजूदु रहियो क्विज़ जो क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। रमज़ान उल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। नाज़रीन, ही प्रोग्राम, ही ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वई महरान टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ खां।
अव्हां फेसबुक ते मेहरान एंटरटेनमेंट पेज उहो लाइक करे सघो था। सेगमेंट टू सेगमेंट असांजी हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं फेसबुक तां बि पहुचाई वेंदी आहे ऐं यूट्यूब ते मेहरान TV जे नाले सां चैनल मौजूदु आहे, तव्हीं प्रोग्राम्स उते बि ॾिसी सघो था। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजे दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ अव्हां ताईं पहुचाईंदा वेंदासीं ऐं उहो ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब जन जो। जी बिस्मिल्लाह। लाए दिल बर दिल विच देरे तेरे देखण दे हिन फेरे, तेरे देखण दे हिन फेरे। लाए दिल बर दिल विच देरे, इहा दिल मेहराब मुसल्ला, इहा दिल है तूर तजल्ला, इहा दिल मेहराब मुसल्ला, इहा दिल है तूर तजल्ला, इहा दिल है अर्श मुअल्ला, इहा दिल है अर्श मुअल्ला। पर होवन बख्त भलेरे, लाए दिल बर दिल विच देरे, लाए दिल बर दिल विच देरे, तेरे देखण दे हिन फेरे, तेरे देखण दे हिन फेरे। थी कमली दिल सियानी, हक बाझो गैर न जानी, थी कमली दिल सियानी, हक बाझो गैर न जानी। बिया कुल है कूड़ कहानी, बिया कुल है कूड़ कहानी, बस हिक दी सिक ई ढेरे। लाए दिल बर दिल विच देरे, लाए दिल बर दिल विच डेरे, तेरे देखण दे हिन फेरे, तेरे देखण दे हिन फेरे। दिल हजरत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार सलीमे, दिती पीर फजल तालीमे। दिल हजरत ख्वाजा अब्दुल गफ्फार सलीमे, दिती पीर फजल तालीमे। इहा मुर्शद दी तफहीमे, इहा रहबर दी तफहीमे, इहा रहबर दी तफहीमे। है दिल विच दीद बसेरे, लाए दिल बर दिल विच देरे, लाए दिल बर दिल विच देरे, तेरे देखण दे हिन फेरे। लाए दिल बर दिल विच देरे।